घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो जी हिदायतुनि ते शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी खे डिघे अरसे खां पोइ ॿीहर फ़ाल कयो वियो आहे। लाइब्रेरी जी बहितरी लाछत ते फॉल्स सेलिंग कराई वई आहे, जिते फर्श ते मार्बल जो कम बि मुकमल कयो वियो आहे, जंहिं खां पोइ लाइब्रेरी खे जल्द बाक़ाइदा तौर अवाम लाइ खुलियो वेंदो। उन हवाले सां चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमर ज़मा इंटण ऐं फोकल पर्सन सिकंदर अली लाखो शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी जो दौरो कयो ऐं जारी तकियाती ऐं तज़ीन आराइशी कमनि जो जाइज़ो वरितो। कम जे मयार ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त लाइब्रेरी खे जदीद सहूलतुनि सां लेस करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे, जीअं नौजवान नस्ल खे मुताले ॾांहुं राग़िब करे सघिजे। दौरे दौरान लाइब्रेरी इंचार्ज सदा मक्सी खे सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं त लाइब्रेरी जी सफ़ाई सुथराई, नज़्म ज़ब्त ऐं सार संभाल खे यकीनी बणायो वञे, जिते रोज़ानी बुनियादुनि ते उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी अख़बारूं पिणु मुहैया कई वञनि। इन मौक़े ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमर ज़मा इंटण फोकल पर्सन सिकंदर अली लाखो चयो त बंदि पियल लाइब्रेरी खे ॿीहर फ़ाल करणु इल्म, आगाही ऐं जे वाधारे ॾांहुं हिकु अहम क़दम आहे, जंहिं सां शागिर्द, उस्ताद ऐं शेहरिन समेत सभई तबक़ा फ़ाइदो हासिल कंदा। इन मौक़े ते म्यूनसिपल कमेटी जा मुलाज़िम पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।